अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ तव्हांजे पंहिंजे चैनल में तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त STS जो जेको पेपर हुयो जनरल कैटेगरी जो, उहो पाण सॉल्व करे रहिया आहियूं ऐं उन में असां सभ खां पहिरीं सिंधी पोर्शन तरफ़ वधंदासीं। असांजो जेको सिंधी जो पोर्शन आहे उन में पहिरियों सुवालु आहे त मीर अब्दुल हुसैन सांगी जो किताबु लताइफ़ लतीफ़ी, असां थोरो इनखे अञा वधीक ज़ूम था कयूं त मीर अब्दुल हुसैन सांगी जो किताबु लताइफ़ लतीफ़ी कहिड़ी ॿोली में आहे? अरबी, फ़ारसी, सिंधी या सराइकी? 4 ऑप्शन्स आहिनि असां वटि ऐं उन में जेको सही ऑप्शन आहे उहो आहे ऑप्शन बी फ़ारसी। तव्हां 9th क्लास जी जेका सिंधी आहे उन में बि जेको मीर अब्दुल हुसैन सांगीअ जो शार्ट इंट्रो ॾिनल आहे ऐं उनजी पोइट्री ॾिनल आहे, उन में बि तव्हांखे इहो मिली वेंदो त लताइफ़ लतीफ़ी मीर अब्दुल हुसैन सांगी जो किताबु आहे ऐं उहो फ़ारसी ॿोली में आहे, यानी ऑप्शन बी इज़ द करेक्ट आंसर। उन खां पोइ आहे त सिंधीअ में पहिरियों मंज़ूम सफ़रनामो कंहिंजो लिखियलु आहे? अल्ताफ़ शेख, शेख अयाज़, सैयद साबित अली शाह या किशन चंद बेवस? त सिंधीअ में पहिरियों जेको मंज़ूम सफ़रनामो लिखियलु आहे इहो तमामु तव्हांजे लाइ थी सघे थो हैरत ज़दा, पर जेसीं ताईं मुंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे, नॉलेज आहे त आई थिंक उहो ऑप्शन सी सैयद साबित अली शाह आहिनि। उन खां पोइ आहे नड़ बेत जो वॾो शाइर कहिड़ो आहे? जलाल खटी, सावण फ़क़ीर, हफ़ीज़ तेवणो या उन्हनि मां को बि न? त उनजो सही ऑप्शन जेको आहे उहो ऑप्शन बी आहे। नड़ बेत जो वॾो शाइर जेको आहे उहो सावण फ़क़ीर आहे ऐं मां तव्हां सां हिकिड़ी शॉर्ट स्लाइड बि शेयर कई आहे, तव्हां उन में बि कंफर्म करे ॾिसी सघो था। उन खां पोइ आहे किताबु जीअ झरोका कंहिंजो लिखियलु आहे? महताब महबूब, सुंदरी आतम चंदाणी, बादाम नाथवा जेका पहिरीं सिंधी शाइर आहे बादाम नाथवा, या पोपटी हीरा नंदाणी? त उनजो सही ऑप्शन आहे ऑप्शन ए महताब महबूब। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ असां जेको नेक्स्ट क्वेश्चन आहे उहो आहे किताबु दिलि जी दुनिया जो लेखक केरु आहे? जमाल अबड़ो, शोभो ज्ञान चंदाणी, तारिक अशरफ या अमर जलील? किताबु दिलि जी दुनिया तमामु मशहूरु, आई थिंक इहो ड्रामो TV ते बि शायदि हली चुको आहे ऐं उहो आहे अमर जलील जो। दिलि जी दुनिया, मिटीअ जा माण्हू, नेठि गूंगे ॻाल्हायो ऐं ॿिया बि केतिरा ई मशहूरु मारूफ़ जेके ड्रामा ऐं नावल आहिनि अमर जलील साहब जा, पर बहरहाल ही दिलि जी दुनिया अमर जलील जो आहे, यानी ऑप्शन डी सही आहे। उन खां पोइ ख़लीफ़े नबी बख़्श लिगारीअ जो तालुक़ु कहिड़े दौर सां हो? समा दौर, कल्होड़ा दौर, टालपुर दौर या अंग्रेज़ दौर? त उनजो सही ऑप्शन आहे उहो ऑप्शन डी आहे त ख़लीफ़े नबी बख़्श लिगारी जेको शाइर आहे उनजो तालुक़ु अंग्रेज़नि जे दौर सां आहे। उन खां पोइ अव्हां खां सवाइ मुंहिंजो ॿियो केरु आहे? जुमिले में लफ़्ज़ खां सवाइ छा आहे? ज़मीर, ज़रफ़, इस्म ज़ात या हरफ़ जर? त इहो जेको आहे खां सवाइ हरफ़ जर आहे। अव्हां खां सवाइ मुंहिंजो ॿियो केरु आहे? इहो हरफ़ जर आहे। मुंहिंजी अंडरस्टैंडिंग हिन सेंटेंस ते इहा थी बीहे, थी सघे थो मां ग़लति हुजां, मूंखे करेक्ट करे सघो था तव्हां कमेंट में ॿुधाईंदा। उन खां पोइ आहे हिन कम लाइ वीहारो माण्हू काफ़ी थींदा? जुमिले में वीहारो लफ़्ज़ छा आहे? हिन कम लाइ वीहारो माण्हू काफ़ी थींदा, जुमिले में वीहारो लफ़्ज़ छा आहे? ज़रफ़ आहे, हरफ़ जर आहे, सिफ़त आहे या इस्म आहे? त उहो सिधो लॻो पियो आहे सिफ़त अददी। ठीकु आहे, त जेको सही जवाबु आहे हुनजो सिफ़त आहे, यानी ऑप्शन सी। उन खां पोइ आहे हेठियनि मां इस्म तकफ़ीर कहिड़ो आहे? मुंहिंजा जेके ग्रामर जा क्लास रखियल आहिनि उन्हनि मां पहिरियों जेको मतिलबु इस्म आहे उन में मुंहिंजो इहो तव्हांखे पढ़ायल आहे त इस्म तस्कीर कहिड़ो आहे? खाधो, मिठड़ो, पुन्नू, वॾो? उन में मिसाल बि ॾेई तव्हांखे सम्झाया त सही जवाबु आहे ऑप्शन बी मिठड़ो। मूं तव्हांखे पढ़ायो हो जीअं खट मां खटड़ी, किताब मां किताबड़ो, त ईअं मिठे मां मिठड़ो इहो इस्म तस्कीर आहे। ऑप्शन बी इज़ द करेक्ट आंसर। असां वटि लास्ट क्वेश्चन आहे त मौलाना मोहम्मद गिरामी कहिड़े रिसाले जो एडिटर हो? नई ज़िंदगी, महराण, सुहिणी या गुल फुल? त ही
तक़रीबन जेका लेवल त SPS वारनि रखी आहे उहा बसि कमीशन वारी आहे, जेका लेक्चरशिप जी कमीशन वठंदा आहिनि उहा ई लेवल सिधी खयूं था अचनि। उन में बि अहिड़े ई क़िस्म जा सुवाल हूंदा आहिनि। हुयो ऑप्शन बी जेका उहो सही आहे। ऐं मौलाना ग़ुलाम अहमद गिरामी महराण मैगज़ीन जा एडिटर थिया 1955 में। ठीकु आहे, त हीअ हुयो अॼु जो क्लास। तव्हांखे कीअं लॻो हिन हवाले सां पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा। चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब कंदा, क्लास दोस्तनि सां शेयर कंदा ऐं पंहिंजो ख़्यालु रखंदा। वधि में वधि अलाह पाक जे दर दुआ आहे त अलाह पाक तव्हांखे कामयाबु करे, तव्हांजे लाइ रिज़्क़ जूं राहूं हमवार करे, तव्हांजे लाइ आसानियूं पैदा करे ऐं पेपर जे वक़्तु उहे सुवाल अचनि जंहिं ते तव्हांजी सुठी दस्तरस हुजे, तव्हांजी स्टडी थियल हुजे। अलाह पाक तव्हांजो हामी नासिर हुजे। अलाह निगहबान, सिंध सलामत, साथ सलामत।